अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थईम, तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त वॾे अरसे खां दोस्त सोचे रहिया हूंदा त KTN ते जीअं पत्थर दुनिया ड्रामो ऐं पंहिंजा परावा कंडन जी सेज ड्रामो हुयो असद कुरैशीअ जो ऐं उर्फ़ सदोरे जो, अहिड़ी तरह को ड्रामो अञा ताईं KTN ते ॿियो न आयो आहे। उन्हनि दोस्तनि जे लाइ ही ख़ुशख़बरी आहे, मां ॿुधाइण वारो आहियां। जे अगरि तव्हां मुंहिंजे YouTube चैनल ते नवां आहियो त पहिरें मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हीउ न्यू ड्रामो अची रहियो आहे जेको KTN ते पत्थर दुनिया ऐं कंडन जी सेज वांगुरु ई ड्रामो आहे। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। हुन ड्रामे जो नालो आहे दर्दन जो देस, जंहिंजी मुकमल रिकॉर्डिंग थी चुकी आहे। दोस्तों तमामु जल्द हलण वारो आहे KTN ते। हीउ तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, जीअं पत्थर दुनिया हुयो, कंडन जी सेज हुयो, ओड़ी तरह ई ड्रामो आहे। दोस्तों जे अगरि मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।